तहरीक इंसाफ इलेक्शन तरमीमी एक्ट के सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छॾियो। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गोहर खान सुप्रीम कोर्ट में आईनी दरख्वास्त दाख़िल कराए छॾी। दरख्वास्त में सुप्रीम कोर्ट के इलेक्शन तरमीमी एक्ट कालअदम करार ॾियण जी अपील। तहरीक इंसाफ जी दरख्वास्त में वफ़ाक ऐं इलेक्शन कमीशन के धुर बणायो वियो। इलेक्शन कमीशन तरफा मखसूस सीटुनि बाबति सुप्रीम कोर्ट के फैसले बाबति नज़रसानी दरख्वास्त दाख़िल करण जो फ़ैसिलो। ज़रिए जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन अॼु सुप्रीम कोर्ट के फैसले बाबति रिव्यू पिटीशन दाख़िल कंदी। बांग्लादेशी सूरताल बाबति पाकिस्तान की हुकूमत जो पहिरियों बाज़ाब्ता बयान साम्हूं अची वियो। परॾेही आफ़ीसी तर्जुमान मुमताज़ ज़ोहरा बलोच जो चवणु आहे त पाकिस्तान की हुकूमत ऐं अवाम बांग्लादेशी अवाम सां गॾु बीठल आहे। उम्मीद आहे त बांग्लादेश में हालतूं यकीन आहे त बांग्लादेशी अवाम जो जज़्बो ऐं इतिहाद भाईचारे वारे मुस्तक़बिल तरफ़ वठी वेंदो। कराची में सीनियर सूबाई वज़ीर शाजिल इनाम अहमद जी सदारत हेठ हाई पावर्ड कमेटी जो पहिरियों इजलास वफ़ाक़ी ऐं सूबाई इदारनि विच में इंटेलिजेंस ऐं डेटा शेयरिंग जो फ़ैसिलो। मंशा जे आदी माण्हुनि जी बहाली मरकज़नि में इज़ाफ़े जो फ़ैसिलो। शाजिल इनाम अहमद जो चवणु आहे त सूरताल गंती जोगी थींदी पई वञे। सभिनी खे संजीदगी सां कमु करण जी ज़रूरत आहे। तालीमी इदारनि में ड्रग टेस्टिंग करण जी वञी रहिया आहिनि। ॿार जी कारी अचण ते वालिदनि खे इतलाह कयो वेंदो। ॿार खां पुछा कई वेंदी त खेसि मंशात कंहिं फ़राहम कई। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद काका अब्बासी चयो आहे त अवाम जी राय खे दॿायो वेंदो त उहो ई थींदो जेको बांग्लादेश में थियो। नौकरियुनि में कोटा बाबति मामिलो थियो ऐं बांग्लादेशी वज़ीर आज़म खे मुल्क छॾणो पियो। मुल्की मैशत कमज़ोर थी त रुपयो कमज़ोर थी वियो। बिजली जी इन्वेस्टमेंट डॉलरनि में थींदी आहे। मैशत सियासी अदम इस्तेहकाम सां कमज़ोर थी। जेकॾहिं रुपयो वधीक कमज़ोर थींदो त बिजली जे बिलनि में वधीक इज़ाफ़ो थींदो। अवां पाण दावत ॾेई करे IPPs लॻाराया आहिनि। अमेरिका में सियासतदान के कत्ल की इम्कानी साजिश के इल्जाम हेठ पाकिस्तानी शरीयत फर्द जुर्म लागू। अमरीकी अदालत आसिफ मर्चेंट ते फर्द जुर्म लागू कर छॾियो। अमरीकी इंसाफ वारे खाते के मूजिब आसिफ मर्चेंट ते अगस्त या सितंबर में न्यूयॉर्क वही किराए के कातिल से गॾिजी कत्ल की रिथाबंदी करण जो इल्जाम है। डोनाल्ड ट्रंप ऐं ॿिया सियासी अॻुवान इम्कानी तौर ते जवाबदार जो निशानो हुआ। पाकिस्तानी शहरीअ के 12 जुलाई ते अमरीका का बाहर वञण की तैयारी वक्त गिरफ्तार किया वियो। पर व्हाइट हाउस तर्जुमान जो चवणु आहे त आसिफ मर्चेंट जो ट्रंप ते कातिलाणे हमले से को भी ताल्लुक न आहे। परॾेही आफ़ीसी तर्जुमान मुमताज़ ज़ोहरा बलोच चयो आहे त आसिफ मर्चेंट की गिरफ्तारी ते हू अमरीकी इख्तियारनि सां राब्ते में आहिनि ऐं वधीक तफ़सीलनि जो इंतज़ार आहे। अमरीकी उहिदेदारनि जो चवणु आहे त मामले की जांच जारी आहे। हू बाज़ाब्ता रद्दअमल ॾियण खां अॻु आसिफ मर्चेंट की मरसी बाबति ऐं माज़ी बाबति बि ॼाण जी तस्दीक़ करणु ॼाणनि था। यहया अल सवार फलस्तीनी मज़ाहमती तंज़ीम हमास की सियासी विंग जो नओं सरबराह बणिजी वियो। हमास जारी कयल पधिराई में चयो आहे त इस्माइल हानिया जी शहादत खां पोइ हाणे यहया अल सवार हमास की सियासी विंग की क़यादत कंदो। यहया अल सवार उन खां अॻु ग़ज़ा में हमास की सरबराही पिणु करे रहियो हो। सिंध के तारीख़ी विरसनि ऐं दरगाहुनि जी ज़मीनुनि जी माप बाबति जवाब तलब। सिंध हाई कोर्ट सेक्रेटरी सिंध ऐं लाॻापियल धुरनि खां 26 अगस्त ते जवाब तलब करे वरितो। खानपुर के इलाइक़े कलर कोट वेझो होसपुरवासी कार ड्राइवर अगवा। पुलिस ऐं वारसनि पारां मोहम्मद सिद्दीक लोलाई जी अगवा की तस्दीक। खोड़ा वेझो गोठ जाड़ाखोर में 2 ॿारनि जी माउ क़त्ल। हथियारबंदन गोलियूं हणी सुरैया कलोड़े के गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। मक़तूल जे भाउ इम्तियाज़ कलोड़े जो चवणु आहे त भेण खे कारण इल्ज़ाम हेठि संदसि सहुरे बशीर मेमण साथीनि सां गॾिजी क़त्ल कयो आहे।
सिंध के मुख्तलिफ़ शहर में वाहन शाखुन के घारात 3 गोठ सवे फसल पानी अच मुबारकपुर वेझो मूसा अलाहाबाद शाख के 3 हंधन तां घारात 3 गोठ फसल पानी अच दोदापर वेझो गोठ पुनल खान लेडवाणी वटां ताजा शाख के 15 फुट गारो फसल पानी अच पाकिस्तान पारां बांग्लादेश खिलाफ टेस्ट सीरीज लाइ 17 रुकनी स्क्वाड जो ऐलान शान मसूद के कप्तान मसूद शकील के नायब कप्तान मुक़रर कयो वियो। पहिरीं टेस्ट 21 खां 25 अगस्त ताईं रावलपिंडी में खेॾी वेंदी। ॿी टेस्ट 30 अगस्त खां 3 सितंबर ताईं कराची में खेॾी वेंदी।